ऐं असांजे मथां इंसाफ़ कयो वञे। छा थियो आहे? साईं मुंहिंजो नालो मोहम्मद उमर साईं। असां सां वॾो नाज़ी थियो आहे। असां ते घरनि ते हमला करे साईं महबूब पंहिंजे पुटनि सां मिली असांजे मथां फायरिंग कयो अथई। असांजे पोयों साईं घर छा कंदो आहे महबूबु? साईं महबूब ट्रैक्टर हलाईंदो आहे साईं। उहो माना पाण खे अमीर थो सम्झे। चए मां ॾाढो आहियां, मुड़ुसु माण्हू आहियां, दादो आहियां साईं। असां कुझु नथा करे सघूं, असां ग़रीब आहियूं। असांजे मथां हमलो करे साईं फायरिंग करे पंहिंजे पुटनि सां कुहाड़ियूं साईं। असांजे हे ॾिसो साईं मुंहिंजो हथु भॼी हमलो साईं बसि जॻह जे मथां साईं अॾावट जे मथां साईं। मां मिटी लाथो, हुते वॾो मैदान आहे हिकिड़ो आहे, मौज़म जा सभु बनी हुते वेठा आहियूं सभु मौज़म जा हुते वेठल साईं। बसि हिकु ॾाढा ई पैसो पंहिंजो रोब ॾेखारे असांजे मथां हमला करे साईं असांखे धमकियूं थो ॾिए, तव्हांजो सिर खणंदासीं। ऐं साईं राति जो असांजे घर में घिरी फायरिंग करे असांखे धमकियूं थो ॾिए। महिरबानी करे असांजो अपील आहे साईं SP साहिब खे, DIG साहिब खे एक्शन खयो वञे। असां सां इंसाफ़ कयो खपे असांखे, महिरबानी असांखे इंसाफ़ मिले। छा थियो आहे? छा मसइलो छा आहे? घर जे मथां गोलियूं हणी ऐं उनखे धमकियूं था ॾियनि, तव्हांखे असां माराईंदासीं, तव्हांखे असां छॾींदासीं कोन, हितां लॾे वञो। हुननि सां भाई असां हिन सां को मुतबर माण्हू, हुन सां को अहिड़ा क़िस्म जा माण्हू आहिनि उहो मनशा खपाइनि त न उहो हिननि खे धमकियूं था ॾियनि, हितां लॾो असां तव्हांजो सिर खणंदासीं। असांजो अपील आहे गवर्नमेंट खे, असांजो तहफ़ुज़ खपे। गंगा थाणे खे असांजो अपील आहे हिन छोकिरनि जो तहफ़ुज़ खपे। हिन छोकिरनि खे धमकियूं था ॾियनि, असां तव्हांखे मारींदासीं। उहो बि हिते ई वेठा आहिनि साॻे कोट में वेठा आहिनि, वो भी बिरो आहिनि। असां उन्हनि थाणे ते NC बि कढायो आहे, पुलिस बि उते वियो आहे, पुलिस खां भॼी था वञनि, पुलिस खे भॼी वञे हुन जा मायूं बीहनि था, पुलिस हुननि खे पुलिस बीहे त पुलिस मायूं अचनि था त मजबूर थी मोटी थो वञे त एक्शन उन्हनि जे मर्द हुन ते बीहनि ई कोन था। राति जो मोटी असांखे धमकियूं था ॾियनि त हिनखे छोकिरनि खे चवंदा असां तव्हांखे माराईंदासीं, तव्हांखे छॾींदासीं बि कोन। जेको हिकिड़ो छोकिरो स्टूडेंट आहे उहो सुबुह पढ़णु वञनि था, उन्हनि खे बि धमकियूं था ॾियनि, उहो स्कूल बि नथा वञनि छोकिरा। हिकु ॿ छोकिरा जेके छोकिरा आहिनि उहे बेरोज़गार जेके तालीम लाइ बि महरूम आहिनि, घरों निकिरनि था त रस्ते में बि हुनखे धमकियूं था ॾियनि, असां तव्हांखे माराईंदासीं, असां छोकिरा स्कूल लाइ बि नथा मोकिलियूं। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़का।